सिंध हुकूमत पारां मकानी बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ फोकल पर्सन फ्लड एंड रेन इमरजेंसी सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह ऐं सूबाई वज़ीर आपाशी जाम खानशोरो गुड्डू बैराज जो दौरो कयो। गुड्डू बैराज वटि पाणी जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो। इमकानी बोर्ड खे मुंहुं ॾियण जे सिलसिले में हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ गुड्डू बैराज इरीगेशन ऑफिस अंदरि गॾिजाणी पिणु थी, जंहिं में MPA हाजी अब्दुर्रऊफ़ ख़ान खोसो, सूबाई ऐं वफ़ाक़ी खातनि जे लाॻापियल आला अमलदारनि शिरकत कई। इन मौक़े ते आपाशी खाते जे चीफ इंजीनियर सरदार शाह ब्रीफिंग ॾींदे चयो त हिन वक़्तु दरियानि में विचोले दर्जे जी ॿोॾि आहे। पंजनि ते पाणी पहुचण बैदि अंदाज़ो लॻाइबो त केतिरो पाणी गुड्डू बैराज वटि पहुचंदो। मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर जाम खानशोरो चयो त सभ खां वधीक पाणी चिनाब मां ईंदो, जेको बारिशनि ऐं इंडिया पारां छोड़ कयो वियो आहे। हेड मराला ते 9 लख क्यूसेक पाणी में इज़ाफ़ो थियो आहे, जॾहिं त त्रिमुख खां बि इहो पाणी कादराबाद पहुतो त पंजाब हुकूमत पाणी खे कट ॾेई बैराज जे कैपेसिटी जे हिसाब सां हुन खे पखेड़े रही आहे। टिनि दरियानि जो पाणी जॾहिं पंजनत वटि पहुचंदो त काथो लॻाइबो त गुड्डू बैराज वटि केतिरो पाणी ईंदो। अंदाज़न 2 या 3 सेप्टेम्बर अंगारी अरब ते पाणी गुड्डू बैराज वटि पहुचंदो। सुठी ॻाल्हि इहा आहे त पंजाब जो पाणी जॾहिं पंजनत पहुचंदो आहे त घटि थी वेंदो आहे। रावी ऐं सतलुज जो पाणी जॾहिं पंजनत पहुचंदो तॾहिं वाज़े थींदो त सिंध अंदरि केतिरो पाणी अचे थो। सिंध हुकूमत जा इंतज़ाम हाणे मुकमल आहिनि। असांजी हुकूमत तैयार आहे। तकरीबन कोई 9 लाख क्यूसेक पानी का इजाफा हुआ 13 घंटे के अंदर। तो वो स्टेट ऑफ इमरजेंसी में पंजाब गवर्नमेंट आई है और वो मरला से जब पानी निकला है खानकी में पहुंचा है तो पानी में इजाफा हुआ है। खानकी ने 10 लाख से ऊपर पानी क्रॉस किया है। खानकी के बाद वो पानी कादराबाद में पहुंचा है तो कादराबाद से पंजाब गवर्नमेंट ने ब्रीच किया है राइट साइड को 10,85,000। उसके बावजूद पानी कादराबाद से क्रॉस करके ट्रुमू की तरफ आ रहा है। अच्छा, वो जो ब्रीच उन्होंने राइट साइड पे किया है, इस वजह से किया कि कादराबाद बैराज की जो कैपेसिटी है वो 8 लाख के करीब थी उनकी, और इस वजह से 80,000 क्यूसेक वो पानी ट्रुमू पे कितना पहुंच रहा है। ट्रुमू से 2 दिन का सफर पानी तय करके पंजनत पे पहुंचेगा। अच्छा, इस दौरान दरियाए रावी पे जो बारिशें हुई है, शादरा के मकाम पे दरियाए रावी पे 2 लाख से ऊपर क्यूसेक पानी आया है, जो रिकॉर्ड है। दरिया रावी वो है जो ईस्टर्न रिवर इंडस बेसिन ट्रीटी में हमने इंडिया को दिया है, और वो मुसलसल सूखा रहता है, उसमें पानी नहीं आता। वो पानी शादरा से लेके सिरनाई से होते हुए